अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सीरियल सुजाग न्यूज़ वन नई आवां वज़ीर उमर काज़ी अहमद मां ख़बर शामिल कयूं था। मोब जुणू जी काज़ी अहमद तिरछी बेले खाते जी कार्रवाई जंहिं में वॾे पैमाने ते अफ़रा तफ़री थी। अॼु जो ऑपरेशन मशीन ऐं ट्रैक्टरनि जे बरक्स 20 खां 25 स्प्रे डबनि सां लेबर ज़रिए कयो, जंहिं में साए फ़सुल खे ज़हरीली दवा जे स्प्रे ज़रिए ख़त्म करण जो अनोखो तजुर्बो कयो। ऑपरेशन जी शुरूआत सूमर महर वटां थी, जिते सूमर महर बेदिल महर ऐं आदिल महर ऑपरेशन रोकण लाइ काफ़ी सख़्त मुज़ाहिमत ऐं सख़्त एहतजाज कयो। कुझु माण्हुनि पाण सारण जी पिण कोशिश कई, पर RFO अज़ीज़ डाणी ज़िले जी वधीक पुलिस नफ़री घुराई। SHO गुलज़ार मरीज गणी में वॾी कोशिशुनि खां पोइ स्प्रे करायो वियो, पर महरनि जी वेड़ में 8 स्प्रे मशीन जा नोज़ल ऐं पाइप टुटी पिया। सूमार महर ऐं संदसि बिरादरी जो चवणु हो त ॿेले खाते जी ज़मीन न पर संदन सर्वे ज़मीन आहे। अहिड़े क़िस्म जो केस पिण कोर्ट में हलंदड़ आहे। अज़ीज़ डाणी जो चवणु हो त सिविल कोर्ट मां ॿेले खाते सूमार महर खां केस खटियो आहे, जॾहिं त मक़ामी माण्हू जो चवणु हो त रेवेन्यू वारनि पैसनि एवज़ कूड़ा काग़ज़ माण्हू खे ठाहे ॾिना आहिनि, जंहिंजी कानूनी का बि हैसियत न आहे। उन करे कोर्ट उन्हनि खे नथी मञे। RFO जो चवणु हो त असांखे सर्वे ऑफ पाकिस्तान जी सैटेलाइट नक्शे मुताबिक़ सुप्रीम कोर्ट हिकमत कार्रवाई करे कब्ज़ा हटाइणा आहिनि। उन करे ही बनी ॿेले खाते जे रेंज में आहे। असांखे DFO ऐं चीफ जो हुकुम आहे, कंहिं बि क़ीमत ते ज़मीनूं आज़ाद कराइणियूं आहिनि। अहिड़े क़िस्म जी कार्रवाई खां पोइ कुझु शरपसंद माण्हुनि ॿेले खाते ऐं SFM जे मुलाज़िम निगहबान मोहम्मद अमीन जमाली ते ओचितो हमलो करे खे सख़्त मारकुट करे संदसि वर्दी टोपी मोटरसाइकिल फुरे बंद खां हेठि उछले बाहि ॾियण जी कोशिश पिण कई, जंहिंखे रड़ियुनि ते RFO ऐं मक़बूल महर पुलिस साण करे बचाए वरितो, जॾहिं त 4 शरपसंद मौक़े ते फरार थी विया। उन खां पोइ ऑपरेशन में तेज़ी आई। जवान जतोई हाजी खान महर राहिब वज़ीर राव जे 200 एकड़नि ते ज़हरीली दवा जो स्प्रे करे ॿेले जी ज़मीन ते कायल कणक चणा सरे जो फसल तबाह करे छॾियो, जॾहिं त अॼु पुलिस जा ऑफिसर रैंक जी कमी करे ऑपरेशन में काफ़ी ॾुखियाऊं ऐं तकलीफ़ूं ऐं मुज़ाहिमत खे मुंहुं ॾियणो पियो। ॿेले खाते खे जंहिंखे RFO अज़ीज़ डाणी दिलेरीअ सां मुंहुं ॾिनो ऐं सभिनी इनक्रोजन खे हिकिड़ो ई ट्रीट कयो। यादि रहे त तरह जे ॿेले जी टोटल एराज़ी 918 एकड़ आहे, जंहिं में 50 एकड़ SMFO रेजनेट ॿेलो 2018 ऐं 19 में पोखियो सोलर मशीन जे पाणीअ ते बाक़ी ज़मीन ते कब्ज़ो हुयो, जंहिं मां 200 एकड़ अॼु आज़ाद करायो वियो आहे ऐं 300 एकड़ ख़ाली पियल आहे। पर ज़रूरत हुन ॻाल्हि जी आहे त 900 एकड़नि ते मुकमल ॿेलो कीअं आबाद थींदो। सुजाग न्यूज़ वन में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सुजाग न्यूज़ वन। बिलनि ऐं हिते ॿी सूरत हाल पई ॾिसण में अचे। सूरत हाल तव्हां ॾिसी रहिया आहियो, तव्हां अखियुनि जे साम्हूं आहे। माण्हू रजिस्ट कनि पिया। असीं चाहियूं पिया त तरीक़े खां असांजी कार्रवाई फेयर नमूने सां थिए, जी हाँ, पर माण्हू वरी बि रजिस्ट कनि पिया। नफ़री इज़ाफ़ी अची वई आहे। तव्हांजे साम्हूं SHO साहब अचनि पिया, उन्हनि सां वधीक ॻाल्हि ॿोल करे इन शइ ते कोई स्टडी जी तव्हांखे छा एकामात मिलनि मथां ऑफिसरनि खां, ऐं हीअ कहिड़े इलाइक़े में पाण बीठा आहियूं? पाण तिरछी ॿेले में बीठा आहियूं। एकामात पंहिंजो ऑफिसर्स खां वेंदे सुप्रीम कोर्ट ऐं ऑनरेबल सखर हाई कोर्ट ताईं जेके आहिनि, तव्हां ॿेले जी ज़मीन तां कब्ज़ा ख़ाली करायो। हाणे हिते ही फ़सुलु कयल आहे, असीं फ़सुल खे स्प्रे करे जेके तबाह करण को चयूं पिया, पर हाणे ही रुकावट आहे। ही केरु पिया रुकावट कनि? ही हितां जा जेके आबादगार आहिनि, कुझु आबादगार आहिनि, कुझु कब्ज़ाखोर आहिनि। हा, उन्हनि जी पंहिंजी हिकिड़ी दावा आहे। ऐं पंहिंजो जियोलॉजिकल सर्वे ऑफ पाकिस्तान वारनि जॾहिं डिमार्केशन कई लास्ट ईयर में, उन डिमार्केशन तहत जेका ही बनी फॉरेस्ट डिपार्टमेंट खे उन्हनि हैंड ओवर कई। ही जेका आहे जिते हींअर थिए पियो। असीं बीठा आहियूं, पर जी हाँ, हिकिड़ो पंहिंजो क्लेम आहे। ही हाई कोर्ट में पंहिंजो सॉरी सेशन कोर्ट में हिकिड़ो केस बि हले पियो हिननि जो। सो उनजे करे जेका ही माण्हू रजिस्टर कंदा, असांजो केस जेसिताईं डिसाइड न थिए तेसिताईं जेके तव्हां हिन शइ खे हथ न लाहियो। पर इहे जेके सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान मां या जेके पंहिंजो कमिश्नर साहब खां जेके ही इलीगल अलॉटमेंट सभु जेके कैंसिल आहिनि, ही आहे इलीगल अलॉटमेंट जो ई सिलसिलो हिकिड़ो। तंहिंजे करे ही डिमार्केशन खां पोइ फिज़िकली जेके आहे ही बाउंड्री फॉरेस्ट डिपार्टमेंट जी आहे। आरिफ़ साहब, अॼु तव्हां सुबुह खां लथा हो, कार्रवायूं कुझु कयूं अथव हिते देर तिरछे में? कार्रवायूं असीं कुझु जेके 7-8 एकड़ ते पोयां करे आया आहियूं सुबुह खां वठी। माण्हू कंहिंजूं ज़मीनूं हुयूं पोइ हिते जेके? जतोई बिरादरी जा आहिनि कुझु माण्हू। जी हाँ, नालो एग्जैक्टली मूंखे यादि कोन्हे, को सिकंदर जतोई ॿुधाइनि था स्टाफ वारा। उन जा 2-3 एकड़ हुआ, जिन खे शुरूआति असां उतां कई, ऐं शुरूआति खां पोइ ही माण्हू अची विया त वरी ही कमु 2 कलाकनि खां 3 कलाकनि खां रुकियो पियो। अॼु जेका तरतीब आहे उहा कीअं जोड़ी आहे? थोरी मुख़्तलिफ़ फी ॾिसण में अचे। पोइ हिते दोस्तनि साथियुनि खे तव्हांजे इंतिज़ामिया ही मज़दूर आंदा आहिनि, जिन खे पोयां खां स्प्रे आहिनि, इहो के तरीक़ेकार कयो अथव? असल में असां काफ़ी ॿेलनि में तव्हांजे साम्हूं जिते ऑपरेशन्स कया, जंहिंमें लाखाट ॿेलो हो, कुंदाहा या सुखपुर ॿेले में जेके ऑपरेशन असां करे आया आहियूं, त उन्हनि में माण्हुनि हिकिड़ो तरीक़ेकार अपनायो त माण्हू असांजे पहुचण खां अॻु में फसल में पाणी पिया छॾे ॾियनि, जंहिंजे करे ट्रैक्टर वग़ैरह उन ज़मीन ते हली कोन पिया सघनि। सो असां डिफरेंटली हिकिड़ो तरीक़ेकार अपनायो त असां हीअ जेका केमिकल आहे हिकिड़ी स्प्रे आहे, जंहिंखे असां फसल खे लॻायूं था, उन सां ही फसल तबाह थी वेंदो। पोइ इन में माण्हू भले पाणी बि छॾे त असांखे रुकावट कान थी थिए कमकार में। सर, पहिरीं इहो अक्सर हींअर बि चयो पियो वञे, पहिरीं बि चयो वेंदो त नंढनि आबादगारनि ते कार्रवाई थिए थी, वॾनि जेके बासर आहिनि, जिन वटि 1000 एकड़ सवे आहिनि, उन ते कान थी थिए। इन हवाले सां तव्हां छा चवणो? न, इहा हिकिड़ी बेसलेस जेका ॻाल्हि आहे। तव्हां पाण बि पोइ ऑपरेशन्स में हुआ, जन सियासी फिगरनि जा मां नाला कोन थो खणा,
तव्हांजे अखियुनि जे साम्हूं उन्हनि जी जेके ज़मीननि ते कार्रवाई थियूं, हिते लाखाड़ में बासर माण्हुनि जी ज़मीन ते कार्रवाई थियूं। ही कार्रवायूं जेके बिला तफ़रीक़ हलनि थियूं, कंहिंजे ख़िलाफ़ु को टारगेटेड जेके कार्रवायूं कोन्हनि की।